अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं न्यू सिंधी टेली फिल्म जेका अची रही आहे KTN चैनल लाइ। अॼोकी हिन वीडियो में असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीअ जेका फिल्म आहे हिन जी रिकॉर्डिंग केतिरी थी चुकी आहे ऐं हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा ऐं हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे। महिरबानी करे हीअ वीडियो फुल ॾिसंदा ऐं तव्हां दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा। त दोस्तों वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त हिन फिल्म जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा रिकॉर्डिंग काफ़ी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थी रही आहे ऐं हिन फिल्म जी ज़ोर ऐं शोर सां रिकॉर्डिंग थी रही आहे। हिन फिल्म जो जेको डायरेक्टर आहे मुमताज़ कासकली साहब आहे ऐं हिन फिल्म जो ॿी जेका डायरेक्टर आहे रूबी अली आहे। ऐं हीअ फिल्म जेका आहे उहा KTN चैनल ते ठाही वेंदी आहे। हिन में तमामु बहितरीन कास्ट आहे ऐं हिन में तमामु बहितरीन फिल्म जा सुहिला एक्टर्स कमु कनि पिया ऐं हिन फिल्म में जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कनि था उन्हनि जा मां नाला कुझु ॿुधाईंदुसि। जीअं त असांजी फिल्म जो तमामु बहितरीन अदाकार आहे जुल्फ़कार बुर्जी साहब ऐं बिलावल खोखर, मजूद सतार लाड ऐं हिन खां अलावा ज़फ़र खोखर साहब आहे ऐं ज़ुहैब चांडियो आहे कराची वारो ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त हिन फिल्म में कमु कनि पिया हैदराबाद जा जंहिंजा नाला मूंखे न था अचनि। तो काफ़ी तमामु बहितरीन हीअ फिल्म आहे। रूबी अली हिन फिल्म में पाण ख़ुदि कमु करे पई ऐं तमामु बहितरीन हीअ फिल्म आहे ऐं हिन फिल्म जी बहितरीन रिकॉर्डिंग थियल आहे। फिल्म तमामु वॾी कामयाबु थी वेंदी ऐं हिन फिल्म जी डायरेक्टर बि रूबी अली ख़ुदि पाण आहे। दोस्तों जीअं त हिन फिल्म जी जेके कुझु क्लिप्स आहिनि उहे मां पंहिंजे